ऐं सबीन अंसारी साहिबा खां असीं पुछंदासीं त नंढी उमिरि जी शादी ऐं ज़बरदस्ती जी शादी ऐं हूअं आम शादी में छा फ़र्क़ु आहे? अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? ठीकु आहियो? तबियत सही आहे सबीन साहिबा? ज़रूरु तव्हां खां असीं पुछणु चाहींदासीं त शादी त हूअं शादी आहे, पोइ उहा ज़बरदस्ती कराई वञे या पाण कई वञे, जीअं लव मैरिज ऐं अरेंज मैरिज जा असीं खोड़ सारियूं वीडियोज़ ॾिसंदा आहियूं त खूह में टपो ॾियणु, अगरि माइट था फिटी करनि त उहा बि शादी आहे, पाण था वञी टपो ॾियूं बि शादी आहे। हीअ ज़बरदस्ती जी शादी खे तव्हां कीअं डिफाइन कंदियो? ॾिसो, ज़बरदस्ती जी शादी माना जबरन कराई वेंदी आहे, माना उन माण्हूअ जी मर्ज़ी शामिल न हूंदी आहे उन में, या दबाव हूंदो आहे, फैमिली प्रेशर हूंदो आहे, उन जी वजह सां उनखे रज़ामंदी शो करणी पवंदी आहे, लेकिन उनजी आज़ादाना रज़ामंदी न हूंदी। ठीकु आहे मैडम, असांखे इहो ॿुधाइजो त हींअर असां पंहिंजे मुल्क में या सिंध में पाकिस्तान जे अंदरि ज़बरदस्ती शादीअ खे कंहिं तरीक़े सां बचाए सघूं था, यानी कि इहे मामला थियनि त पिया, इन जे मथां असांजो कानून छा थो चए? जेकॾहिं कंहिंजी ज़बरदस्ती शादी कराई थी वञे त उन वटि कहिड़ा राइट्स आहिनि जेके उहो इस्तेमालु करे पंहिंजो हक़ हासिलु करे थो सघे? पहिरियों त उहो उनजो राइट, फंडामेंटल राइट आहे त उन सां ज़बरदस्ती न थिए कंहिं बि मामले में। ठीकु आहे, इवन उहा शादी छो न हुजे, सभ खां पहिरियां त इहो बेसिक राइट आहे उनजो। उन खां अलावा बि असां वटि खोड़ सारा लॉस मौजूदु आहिनि, जीअं चाइल्ड रिस्ट्रेंट एक्ट आहे, ठीकु आहे, उन जे तहत वुमन प्रोटेक्शन एक्ट आहे, जेको प्रैक्टिसिस जेके अगेंस्ट, मतिलबु इहे जेके रवायतूं आहिनि उन्हनि जी प्रोटेक्शन जे अगेंस्ट इहो लॉ ठहियलु आहे। रवायतुनि जे नाले ते बेसिकली असां सभिनी सां इहो कुझु थींदो आहे त ज़बरदस्ती शादी कराई वेंदी आहे, छो जो असांजा मिट माइट वॾा इहो सम्झंदा आहिनि त असांजी बि ईअं ई थी, लिहाज़ा असांजे ॿारनि जी बि ईअं थियणु खपे। ऐं पसंदि खे त इंतिहाई बुरो सम्झो वेंदो आहे। पसंदि मतिलबु ॾाढो घटि अमल आहे। हा, पसंदि जी शादी माना सभ खां बुरे में बुरो अमल पसंदि जी शादी आहे। इहो हिकिड़ो माना आम परसेप्शन आहे इहो। हा सबीन साहिबा, असां पाकिस्तान में सूबा आहिनि ऐं सूबनि में ज़ाहिर आहे खोड़ सारी जाइनि ते इहे असीं केसिस ॾिसूं था। असीं पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयूं था या ॿियनि सूबनि जी बि असीं ॻाल्हि करे वठूं, इन पाकिस्तान जी अगरि पूरी जी ॻाल्हि कयूं त असां वटि कहिड़ा लॉज़ आहिनि ज़बरदस्ती शादी जा? अगरि ॾिसो, असां सिंध में बि ॾिठोसीं त अगरि कोई ज़बरदस्ती कंहिं न्याणी जी शादी कराए थो त जेको निकाह पढ़ाईंदड़ आहे उन जी बि सज़ा मुक़ररु कई वई। जी जी बिल्कुलु, तव्हां उनखे थोरो डिफाइन कयो। ॾिसो, चाइल्ड मैरिज रिस्ट्रेंट एक्ट आहे न, उन जे मुताबिक़ जेको आहे अगरि निकाह ख़्वान, जेको बि सहूलियतकार आहे, इवन निकाह ख़्वान आहे, वालदेन आहे, इवन दूल्हो आहे पाण, उनखे बि सज़ा थींदी। अच्छा। हा, अगरि अंडर एज ॿार सां शादी थो करे, 8 सालनि जो सज़ा आहे, पैसा या? हा बिल्कुलु, 3 सालनि जी सज़ा आहे ऐं उन खां अलावा जुर्मानो बि आयद थींदो। ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। मैडम, इहो ॿुधाइजो असांजी नाज़रीन खे त पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ सूबनि में शादी जी जेका कानूनी उमिरि आहे उहा केतिरी आहे, ऐं इनखे जेकॾहिं असां शरई हिसाब सां बि कॉन्टेक्ट कयूं त उहो हिकिड़ो थोरो डिफरेंट शेड अची वेंदो आहे, उन ते इख़्तिलाफ़ बि आया। विच में असां ॾिठोसीं कानून बि ठहनि पिया, नाज़रीन तव्हां बि ॾिठो हूंदो, असां बि तव्हांखे न्यूज़ पहुचायूंसीं, जॾहिं कानून ठहे पियो घटि में घटि उमिरि तय करण वारो, त असांजे मज़हबी हवाले सां इलाही ज़्यादा हिन जे मथां ॻाल्हियूं थियूं त दीन असांखे डिफरेंट राइट थो ॾिए ऐं पाकिस्तान जो कानून डिफरेंट राइट ॾियण जे लाइ वधे थो पियो। त हींअर छा तरीक़ेकार आहे? कानूनी उमिरि केतिरी मुक़ररु थियल आहे? कानूनी उमिरि सिंध में जेका थियल आहे उहा 18 साल आहे, घटि में घटि 18 साल एज हुजणु खपे छोकिरो छोकिरी ॿिन्ही जे लाइ। ऐं बाक़ी सूबनि में, हाणे पंजाब में चेंजिस आयूं आहिनि, उन्हनि 18 करे छॾियो आहे। पहिरियां छोकिरी जे लाइ 16 हुई ऐं छोकिरे जे लाइ 18 हुई, ऐं बाक़ी सूबनि में अञा ताईं उअं ई आहे, 16 आहे ऐं छोकिरीअ जे लाइ ऐं छोकिरे जे लाइ 18 आहे। सही। सबीन साहिबा, ई त असां वटि कानून आया आहिनि ऐं असां वटि केसिस बि अचनि पिया। तव्हां हिकिड़ी लीगल एड सोसाइटी सां तालुक़ रखो थियूं, अहिड़ा केसिस केतिरा हाईलाइट थींदा आहिनि? तव्हां वटि केतिरियूं अहिड़ियूं फ़ोन्स ईंदियूं आहिनि त असांजी मदद कयो? ॾिसो, रिपोर्ट करण वारा इलाही माण्हू घटि हूंदा आहिनि, लेकिन हा, कंप्लेन करण वारा माण्हू तमामु घणा हूंदा आहिनि। असांखे खोड़ माण्हू कॉल कंदा आहिनि, उहे पंहिंजा राइट्स मालूम करण जे लाइ, ऐं इहो बि पुछंदा आहिनि त असां वटि कहिड़ियूं रेमेडीज़ अवेलेबल आहिनि, माना पंहिंजे राइट्स खे हासिलु करण जे लाइ। लेकिन रिपोर्ट करण जी उन्हनि में सख़्त न हूंदी आहे, उहे न चाहींदा आहिनि मोस्टली त रिपोर्ट थी सघे, छो जो असांजे ख़ानदान जी बदनामी थींदी, असांजी बदनामी थींदी, इन जी वजह सां। लीगल एड सोसाइटी कीअं कमु करे थी? तव्हांजो फ़ोन नंबर छा आहे? असीं कहिड़ी उते मुआवनत हासिलु करे सघूं था तव्हांखे फ़ोन करे? सभ खां पहिरियों मां तव्हांखे पंहिंजो ॿुधायां त असांजो रोल छा आहे। बेसिकली असांजो कमु जेको आहे लीगल एड सोसाइटी खां हटी करे थी चवां। असांजो जेको कमु हूंदो आहे, असांखे कॉल ईंदी आहे 0800 70 806।
या हेल्पलाइन नंबर आहे, इते केर बि माण्हू कॉल करे थो सघे, अमीर गरीब औरत मर्द वार केर बि कॉल करे थो सघे ऐं कानूनी रहनुमाई वठी थो सघे, हर तरह जे मामले में कानूनी रहनुमाई वठी थो सघे। सही, ठीक आहे। राइट्स रेमेडीज जेके भी अवेलेबल हूंदियूं कानून जे हिसाब सां असां उन्हनि खे ॿुधाईंदासीं। बिल्कुल ईअं ई आहे नाज़रीन, लीगल एड सोसाइटी सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान में बहितर तरीक़े सां कमु करे रहियो आहे। 2016 खां 2018 खां इलाही ज़्यादा एक्टिव आहे ऐं असां पाण बि ॾिठोसीं त इलाही ज़्यादा केसिस जेके असांजे साम्हूं आया उन्हनि में कानूनी मामलत बि फराहम कई। न सिर्फ़ु कानूनी मामलत बल्कि उन्हनि मसइलनि खे हल करण जे लाइ बाक़ाइदा उन्हनि माण्हुनि सां गॾु जेको आहे खुले में मिलाए करे हीउ इदारो बीठो रहियो। इन करे अॼु असां तव्हांखे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं, जेकॾहिं तव्हांजे इर्द गिर्द को बि अहिड़ो मामिलो थिए थो जिते तव्हांखे कानूनी मामलत खपे त तव्हां वटि लीगल एड सोसाइटी अहिड़ो इदारो आहे जेको अव्हांजी हेल्प करण जे लाइ 24 आवर्स जेको आहे उहो मौजूदु आहे। त यकीनन तव्हां इन खां फ़ाइदो ज़रूरु खणंदा। मैडम हिकु दफ़ो ॿीहर असां फोर्सफुली मैरिज जे तरफ़ ईंदासीं, तव्हां खां सवाल कंदासीं। अक्सर औकात असां ॾिठो आहे त ज़बरदस्ती जी जेका शादी आहे जॾहिं को छापो वग़ैरह लॻायो वेंदो आहे त असां इहो ॾिठो आहे त घोट खे खणी वेंदा आहिनि, जेल वग़ैरह करे छॾींदा आहिनि, लेकिन बाज़ औकात इहो हूंदो आहे त छोकिरी जी बि ज़बरदस्ती शादी थी कराइजे, छोकिरे जी बि ज़बरदस्ती शादी थी कराइजे, त इन में वालदेन जे मथां बि का सज़ा थी सघे, उनजी गिरफ़्तारी अमल में अची थी सघे। जेकॾहिं को वालदेन अहिड़ी ज़बरदस्ती शादी कराइनि था त उन्हनि जे मथां बि का सज़ा मुक़ररु थियल आहे? बिल्कुलु उन्हनि जे लाइ बि सज़ा आहे। ऐं वालदेन हुजनि, निकाह ख़्वान हुजे, इवन घोट हुजे, अगरि घोट बि शामिल आहे त हा, अदरवाइज़ घोट खे बि प्रोटेक्शन मिलंदी, छोकिरी जेका आहे कुंवार उनखे बि प्रोटेक्शन मिलंदी ऐं 7 साल ताईं जी सज़ा थी सघे फोर्स मैरिज जे मामले में। अच्छा, कानून इन हवाले सां छा करे थो? छा कानून जी इम्प्लीमेंटेशन थींदी आहे? कानून जी कहिड़ी ज़िम्मेदारी ठहे थी इन हवाले सां? ॾिसो, सभ खां पहिरियां त असांजो लेजिस्लेचर जो रोल आहे, उन्हनि जो कमु आहे कानून ठाहिण, लेकिन माण्हुनि जो वॾो रोल आहे। उन्हनि त असांखे राइट्स ॾेई छॾिया आहिनि, लेकिन रेमेडी खे अवेल करण जे लाइ असांखे पाण एक्शन खणणो पवंदो आहे। हमेशह असांजो कमु आहे रिपोर्ट करणु। रिपोर्ट न कंदासीं त कानून गर्दिश में न ईंदो। पर रिपोर्ट करण खां पोइ बि कानून देरि सां पहुचे थो ऐं उन्हनि खे कुझु पैसा ॾेई मामिलो ले दावा कयो वञे थो ऐं खोड़ सारा अहिड़ा केसिस बि आहिनि जिते छोकिरी जी ज़बरदस्ती या छोकिरे जी ज़बरदस्ती शादी कराए छॾनि था। ॾिसो, इहो त पोइ करप्शन जो मामलो आहे न, उहो वरी ॿिए तरफ़ हलियो वेंदो। हा, इहो करप्शन जो मामलो। बिल्कुल ठीकु आहे। असां वटि एॾा खोड़ सारा वाक़िया थियनि था। सबा तव्हां ॿुधायो भला पंहिंजी ज़िंदगी में को अहिड़ो मामिलो ॾिठो ज़बरदस्ती फोर्सफुली मैरिज जे हवाले सां? सिंध में त इहे इलाही ज़्यादा ई शयूं इलाही हाईलाइट थींदियूं आहिनि ऐं मुबशर जॾहिं मां न्यूज़ एंकर हुयमि त मां हुते खोड़ सारा अहिड़ा वाक़िया ॿुधा बि ॾिठा बि ऐं पुलिस हुते पहुती ऐं खोड़ सारा अहिड़ा मामला रोकराया विया। पर हिकिड़ो त मूंखे वाक़ियो यादि आहे जिते घोट पैसा ॾेई करे ज़बरदस्ती शादी करण पई चाही हिकिड़ी 12 सालनि जी न्याणी सां। ऐं उहा जॾहिं मां न्यूज़ पढ़ां पई त यकीन कयो मुंहिंजा गूज़ बॉम्ब्स थी विया ऐं मां सम्झी न पई सघां त हीउ छा वाक़ियो आहे। जेकी हिकिड़ी नंढड़ी ॿाड़ी खे कुंवार करे तयार कयो वियो मुबशर ऐं उन खे जॾहिं हिकिड़ो टिको पारायो, छोकिरी खे ॾाढो शौक़ु हूंदो आहे असांजी मासूम न्याणियुनि खे त असीं टिको पायूं, ऐं जॾहिं हुनखे टिको पारायो पियो वञे त उहो चए पई मूंखां सभु कुझु वठो पर मूंखे छॾियो, मूंखे आज़ादु कयो। यानी कि हिकिड़े न पखी खे जीअं कैद कयो वेंदो आहे उहे फीलिंग्स पयूं अचनि। जी बिल्कुलु ईअं ई आहे। हक़ीक़त तौर ते इहो ई आहे, ॾिठो वियो आहे फोर्सफुली मैरिज में ॾिसो तव्हां पूरो ख़ानदान तबाह करे छॾींदा आहियो। जॾहिं नंढी जमाड़ में या कंहिं अहिड़े छोकिरी खे तव्हां ज़बरदस्ती जबरी तौर ते जॾहिं तव्हां कनेक्ट कंदव त हो पाण में एडजस्ट न थी सघंदा। जॾहिं हो स्टार्टिंग में एडजस्ट न थींदा त पोइ हुननि जी अचण वारियूं नस्लूं बि डिस्टर्ब हूंदियूं, हो पाण बि डिस्टर्ब रहंदा ऐं पोइ अहिड़ी ज़िंदगी यकीननि कहिड़े कम जी। वरी माण्हू खोड़ सारा ॾिसंदा आहिनि जॾहिं उन्हनि खे हिन मामले में कानूनी मामलत न मिलंदी आहे। हालांकि असां वटि लीगल एड सोसाइटी जहिड़ा इदारा मौजूदु आहिनि, लेकिन छो जो माण्हुनि खे अवेयरनेस न आहे त उहे उन्हनि खां का गाइडेंस वठी सघनि, रहनुमाई वठी सघनि। त असां ॾिठासीं खोड़ सारा अहिड़ा केसिस बि थींदा आहिनि, माण्हू जबरी शादी जी वजह सां आपघात करे छॾींदा आहिनि। तव्हां ॾिसो, सिर्फ़ु इन हिकिड़े फ़ैसिले सां तव्हां उन न्याणी जी या उन छोकिरे जो सॼो तव्हां उनजी ज़िंदगीअ जो मामिलो जेको आहे उहो ख़राबु करे छॾियो। त यकीन इन में वालदेन जो बि किरदारु आहे, उन्हनि खे बि को किरदारु अदा करणु घुरिजे। जेके ख़ानदान जा सरपरस्त आहिनि, वॾा आहिनि, जेके बुज़ुर्ग आहिनि, उन्हनि जो बि किरदारु आहे, उन्हनि खे बि अदा करणु घुरिजे। मैडम तव्हां खां सवाल कंदासीं, अक्सर औकात असां ॾिठो आहे त जेके निबेरा थींदा आहिनि सिंध जे अंदरि या जिरगा थींदा आहिनि पंजाब वग़ैरह में बि असां ॾिठोसीं त उन्हनि में बि इहो फ़ैसिलो ॾेई छॾींदा आहिनि त बाबा हाणे तव्हां जेको आहे ॾंड में पोइ झेड़नि में क़बाइली तकरारनि में असां इहे फ़ैसिला ॾिसा
त तव्हांखे जेको हाणे जुर्माने जे तौर ते पंहिंजी न्याणी फलाणे खे ॾियणी आहे। हाणे हालांकि उन्हनि जो खूनी मामलात हूंदा आहिनि, हिक ॿिए जा खून थियल हूंदा, लेकिन जॾहिं सुलह सफ़ाईअ में अहिड़ा मामला थींदा त जेकॾहिं कंहिं जिरगे में पंचायत में अहिड़ो फ़ैसिलो कयो थो वञे त इन में कानून उन्हनि माण्हुनि जे बारे में छा थो चए? ॾिसो, असांजे कानून में पूरी तरह सां प्रोटेक्शन हासिल आहे जी, ऐं जिरगनि जा जेके फ़ैसिला आहिनि उहे गैर कानूनी आहिनि। ठीकु ऐं आहे। सभ खां अहम ॻाल्हि, कंहिं बि सुलह सफ़ाईअ में औरत खे एज़ अ कंपनसेशन ॾियणु कानूननि जुर्म आहे। PPC में उनखे सख़्तीअ सां मना कयो वियो आहे ऐं उनजी सज़ा आहे बाक़ाइदा। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, कम्युनिटी ऐं शहरी जेके असीं सोसाइटी में रहूं था, असीं के किरदार अदा करे सघूं था? अगरि कंहिंजी का ज़बरदस्ती शादी थींदे ॾिसूं पिया, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, कीअं असीं किरदार पंहिंजो अदा कयूं? ॾिसो, रिपोर्ट करिणो आहे असांखे सभ खां पहिरियां। ठीकु आहे, पहिरियां कोशिशि कबी आहे मुसालियत कराइण जी, सम्झाइण जी कोशिशि कबो आहे माण्हुनि खे। अगरि मामला ठीकु नथा लॻनि त माण्हू बस जे दिन रिपोर्ट कयो वञे, उनखे 15 ते रिपोर्ट कयो, 1122 ते रिपोर्ट कयो, चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी या वुमेन प्रोटेक्शन अथॉरिटी ऐं ॿिया बि खोड़ सेल्स ठहियल आहिनि, उते तव्हां रिपोर्ट करे था सघो। सही। ऐं पुलिस में बि रिपोर्ट करे पुलिस में बि करे सघूं था। छा सम्झो पिया जॾहिं असीं रिपोर्ट बि कयूं पिया, या तव्हां जहिड़ा रजिस्ट्रार इदारा, लीगल एड सोसाइटी जहिड़ा इदारा आहिनि, पोइ बि इहे केसिस घणा थी विया आहिनि या हाणे असांखे घणा लॻी रहिया आहिनि त हाणे हाईलाइट थियनि पिया? न, घणा हुया ऐं हाणे बि उअं ई आहिनि। को मामूली हद ताईं का अवेयरनेस आई हुजे त वॾी ॻाल्हि आहे, लेकिन मोस्टली इलाही केसिस आहिनि। छो जो इहो सभु कुझु जेको बि थिए थो न, रवायतुनि जे नाले ते। हा, रवायतुनि जे नाले ते उहे सम्झनि था इहो सही आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। असां ॾिठो आहे सभा अक्सर औकात माण्हुनि जे ज़हननि में न इहे शयूं वेहिजी वियूं आहिनि त बसि असांजी रवायत आहे। औरत खे क़त्ल करे छॾणु, औरत खे कारोकारी करे मारणु या वरी ज़बरदस्ती शादी करणु। माण्हुनि पंहिंजी क़ौमी रवायात खे हिननि जो नालो ॾिनो आहे। असांजी क़ौम में त ईअं ई थींदो आहे। हालांकि इहो ज़्यादती आहे मैडम। जेकॾहिं का कंप्लेन कजे थी, इन में पुलिस जो छा किरदारु हूंदो? जेकॾहिं पुलिस खे रिपोर्ट कजे थी त उन खां पोइ पुलिस जो छा किरदारु आहे? उहो कीअं तरीक़े सां उन्हनि जी हेल्प आउट एटलीस्ट ख़बर त हुजे नाज़रीन खे त अगरि पुलिस खे अगरि असीं कंप्लेन कयूं था त उहो किरदारु कीअं अदा करे पाईंदो? बिल्कुलु, इन में इहो आहे त तव्हां जीअं रिपोर्ट कंदव न, उन्हनि जो फौरी तौर ते कमु आहे त उन मौक़े ते वञी करे पहुचनि, उनखे रोकराइण जी कोशिशि कनि। अगरि उहा शादी थिए थी त उनखे बि रोकराइण जी कोशिशि कनि। अगरि शादी न बि थींदी हुजे, ख़बर पई आहे सिर्फ़ु, त उते बि जेको आहे न, उहे माण्हू जेके माना उन सहूलियतकार आहिनि शादी जा, उन्हनि खे अरेस्ट करे थी सघे पुलिस।